ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह पनवा खेल उमर कॉलोनी पठियान वाबदा ऑफिस जे नालिन जी सफ़ाई न थी सघी। इंतज़ामिया बिल्कुल ख़ामोश बणियल। कॉलोनी जे माण्हुनि पंहिंजे तहत पाण नालिन में हथ हणी नालियूं साफ़ कंदा रहिया। कॉलोनी जे माण्हुनि जो चवणु आहे त हिते का बि इंतज़ामिया जे तरफ़ां सफ़ाई नथी कराई वञे। सॼी कॉलोनी में गंद पियल आहे। नालिन में पाणी बीह रहे थो। असां पंहिंजे तहत पाण सफ़ाई करियूं था। इंतज़ामिया खे चवण बावजूद बि हुननि जे कन ते जुंह ई नथी पवे। हिते मदरसे जे नंढड़नि ॿारनि खां सफ़ाई कराई वञे थी। अगरि असां नालिन जी सफ़ाई नथा करियूं त नालिन जो पाणी मदरसे में ऐं घटिन में बीही रहे थो ऐं मच्छर थियनि था। असां पनवा क़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं इंतज़ामिया खे पुरज़ोर अपील करियूं था त असांखे घिटिन ऐं नालिन जो रोज़मर्रा सफ़ाई कराए ॾिनी वञे जीअं असां सुख जो साह खणी सघूं ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघूं। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।